नारे विलाया उलमाए आले सुन्नत रबर रोजे धनी कॉन्फ्रेंस من लिसानी यफ़क़हू क़ौली रब्ब ज़िदनी इल्मन वरज़ुक़नी फ़हमा या फ़त्ताह या आमीन सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम अल्लाहुम्मा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وصحبه وأزواجه وآل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه الكريم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم
लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनतुन लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आखिर व ज़करल्लाह कसीरा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफा वजा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। वाजिबुल एहतराम मुअज़्ज़िज़ उलमाए किराम, बिरादरान इस्लाम, प्यारी जमात सबूरी, मुसलमान भाइरों, अजीजों, दोस्तों, रहबर रोजे धनी कॉन्फ्रेंस रहमतुल्लाह ताला अलैह तवां असां उन में शरीक आहियूं। अल्लाह पाक जे पाक कलाम जी तवां तिलावत ॿुधी, उन खां अॻु में यकीनन तवां नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधी पंहिंजो अंदरि ठारियो हूंदो। मूंखे बि हुकुम थियो आहे त आउं बि तव्हांजी ख़िदमत में चंद मारूज़ात अर्ज़ कयां। उन जे लाइ मां पंहिंजे सिलसिले कलाम शुरू करण खां अॻु में अव्हां खे हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि। उन्ही में तव्हां दिक़त महसूस न कजो। ॻाल्हाइण वारे जो जेसी ताईं ज़हन मुतमइन न हूंदो तेसी ताईं हू ॻाल्हाए न सघंदो आहे। इंतिशार वग़ैरह हूंदो त इंतिशार खे ॾिसे या तकीर करे पहिरीं ॻाल्हि त महिरबानी करे पंहिंजा मोबाइल बंदि करे छॾियो। ॿी ॻाल्हि जेके दोस्त बीठा आहिनि त के अपील कंदुसि तव्हां सोढ़ा थी वियो उनखे जॻह ॾियो थोरी, इन जे साम्हूं थोरो और ते वेहण जी कोशिश कयो। तव्हां इत्मीनान सां वेहो, मोबाइल बंदि करे ॿ टे ॻाल्हियूं ॿुधो। जे घणो न ॿुधो त भला थोरो ई ॿुधो, पर इत्मीनान सां ॿुधो त मूंखे बि कुझु मज़ो अचे, तव्हांजी ख़िदमत में बि कुझु मां अर्ज़ु करे सघां। महिरबानी बीहण वारा बीह न सघो वेही रहो। अव्हांजे ख़िदमत गिरामी में अर्ज़ु कयूं त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे प्यारे नाइब हज़रत मुर्शिदना पीर साईं सैयद मोहम्मद राशिद रहमतुल्लाह अलैह जे सिलसिले में, उन जे यादगार जे सिलसिले में ई सालाना प्रोग्राम रहबर रोज़े धणी कॉन्फ्रेंस जे तरफ़ खां ऐं उहा कमेटी का ठहियल आहे दोस्तनि जी, उहे कंदा आहिनि। कुझु सालनि खां मूंखे बि यादि आहे, ईंदो आहियां। हिन साल बि अल्लाह तबारक व तआला मौक़ो नसीब फरमायो आहे। मूं तव्हांजे आॾो क़ुरान करीम जी आयत करीमा तिलावत कई। अव्वल आउं तव्हांखे उन जो तर्जुमो ॿुधाए पोइ उन सां मुतालिक़ ॿ टे ॻाल्हियूं अर्ज़ु कयां। रब करीम तव्हांजो असांजो सभिनि जो अचणु क़बूल फरमाए। जेतिरा न घणा आहियो, एॾी वॾी आवाज़ में मुंहिंजे हबीब ते दुरूद पढ़ो त
तव्हांजे आॾो मां कुझु बयान करे सघां। सलाह शरीफ़ बुलंद आवाज़। اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وأزواجه وبارك وسلم عليه। अल्लाह ताला जल्ल जलालुहु अमन वालो पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनतुन लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आखिर व ज़करल्लाह कसीरा। लक़द कान लकुम में कुम जो खिताब उन्हनि माण्हुनि खे जो अक़ीदो आहे त अल्लाह ताला वहदहु ला शरीक पंहिंजी ज़ात में अकेलो आहे। जन माण्हुनि जो अक़ीदो आहे त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो महबूब ऐं अल्लाह जो आख़िरी नबी आहे। ही खिताब उन्हनि माण्हुनि खे आहे जन माण्हुनि जो अक़ीदो आहे त असांजो सचो दीन इस्लाम आहे। ही उन्हनि माण्हुनि खे खिताब आहे जन माण्हुनि जो अक़ीदो ई एतिक़ाद आहे त क़ुरान मजीद अल्लाह तबारक व तआला जो अज़ली क़दीम किताब आहे, अल्लाह जो कलाम आहे ऐं आख़िरी किताब आहे। अल्लाह तबारक व तआला इन अक़ीदे वारनि सां मुख़ातब थी फरमाए थो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। ओ ईमान वारो अल्लाह के अल्लाह मञण वारो रसूल करीम के अल्लाह जो आख़िरी नबी ऐं महबूब मञण वारो क़ुरान करीम के अल्लाह जो आख़िरी किताब मञण वारो इस्लाम के पंहिंजो दीन मञण वारो बेशक आहे तव्हांजे लाइ नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी पाक ज़िंदगीअ में सुहिणो नमूनो। उसवा सुहिणो ई नमूने खे चइबो आहे। उसवतुन सां पुठियां वरी सिफ़त में बीठी आहे उसवतुन हसना, सुहिणो नमूनो आहे। ऐं तव्हांजे ज़हन मुताबिक़ थोरी गुज़ारिश कंदुसि, जसारत कंदुसि, मिसाल ॾींदुसि त जीअं तव्हांखे आसानी में ॻाल्हि सम्झ में अचे। अवां में हिन शहर जे अंदरि या ओड़े पाड़े में को अमीर तरीन वॾो माण्हू हुजे, करोड़ अरबपति हुजे ऐं हू दिलि में इरादो करे त मां को बंगलो ठारायां, का महलात ठारायां, का बिल्डिंग ठारायां, पर अहिड़ी ठारायां जो उन जहिड़ी हिन तर में हुजे ई। पीर ॻोठ जे शहर में ॾिठई नक्शा केरु ठाहींदो आहे, उन वटि वियो बाबा मूंखे जाइ अहिड़ी ठाराइणी आहे, ख़र्च जी तूं घबराई न, परवाह न कर, बाक़ी नक्शो अहिड़ो हुजे जो न पूरे पाकिस्तान में न हुजे। दोस्त चयुसि चरियो थियो आहे। पीर ॻोठ में वारे जो ज़हन नंढड़ो हूंदो, तूं ख़ैरपुर वञ। उते पहुतो, उते दोस्त चयुसि न यार तूं कराची वञ। कराची वारे दोस्त चयुसि न बाबा तोखे अहिड़ी बिल्डिंग ठाहिणी आहे जो चवी थो न जहिड़ो मिसाल ई कोन हुजे, तूं ॿाहिरीं दुनिया मां छो घुराए वठी। वाकई हुन लखा रुपया ख़र्च रुगो नक्शे ते कया, अहिड़ी बहितरीन नक्शे वारी शइ हुनजे आॾो आई, हुन बिल्डिंग ठाहे तयारु कई। मां दावा सां थो चवां उहा करोड़ रुपया अरब रुपया खाई ठही हूंदी, पर उन में वरी बि का न का कंहिं जाइ ते खामी ख़राबी रहिजी वेंदी। किथे रंग में, किथे डिजाइन में, किथे विरांडे में, किथे हाल में, किथे कमरनि में, किथे बाथरूमनि में, किथे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कई ॿी लान वग़ैरह में का न का हुनखे अल्लाह बस हीअ शइ रहिजी वई। नक्शे ठाहिण वारो माण्हू हो, इंसान हो, नक्शो तोखे ठाहे ॾिनई, उनजे नक्शे ठाहिण में का न का नुक्स ऐब हूंदो, छो त इंसान जो ज़हन आहे केॾो बि क़ाबिल हुजे पर वरी बि इंसान आहे। उहा नक्शो कंहिं न कंहिं तरह सां ऐब वारो हूंदो।
अवां मूंसां इन ॻाल्हि में मुतफ़िक़ आहियो अलाए न आहियो? बुलंद आवाज़ सां भली भली हुजे, सोणी हुजे, हर लिहाज़ सां, पर गौर कबो त का न का हुन में खामी। अल्लाह ताला फरमाए थो, मां तव्हांखे मिसाल ॾिनो, इन मिसाल खे ज़हन में रखिया। अल्लाह ताला फरमायो, लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना। ओ इंसान, तोखे पंहिंजी हीअ ज़िंदगी सुधारणी आहे, इन ज़िंदगीअ जे लाइ तोखे हिकिड़ो नक्शो ॾिनो थो वञे, पर दुनिया जे नक्शे ठाहिण वारे जे नक्शे में को न को ऐब रहिजी वञे, भली यूरोप मां ठाराए, अफ्रीका मां ठाराए, अमेरिका मां ठाराए, मुल्क कहिड़े मां बि ठाराए, पर हुन में ज़रूर नक्शे में ऐब थी पवंदो। अल्लाह ताला फरमाए थो, इंसान, मां तुंहिंजे ज़िंदगी सवारण जे लाइ हिकिड़ो तुंहिंजे आॾो नक्शो हज़रत मुहम्मद करीम जी सूरत में रखां थो, जंहिं नक्शे में मां अल्लाह ताला जी ज़ात को ऐब रखियो ई कोन्हे को। ऐब रखियो त कोन्हे, पर को ऐब रहिजी बि कोन वियो आहे, जेको हर तरह सां कामिल आहे, हर लिहाज़ सां मुकम्मिल आहे, जंहिंमें हर तरह जी खूबी मौजूद आहे, जंहिंजो हुस्न पंहिंजी जॻह ते आहे, जंहिंजी मुजादो त सूरत पंहिंजी जाइ ते आहे, हुनजी सीरत निराली आहे, हुनजो रहण कहण खाइण ॻाल्हाइण पीअण ओड़े पाड़े सां तालुकात, यानी जंहिं बि पहलू ते तव्हां नज़र कंदो त तव्हांखे कमाल ई कमाल नज़र ईंदो। उहा कमाल वारी शइ अञा हेठि हूंदी, आमना जो नालो अञा मथे हूंदो। अल्लाह ताला फरमायो, लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना। बेशक तव्हांजे लाइ सोणे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी पाक ज़िंदगी मुबारक में हिकिड़ो सुहिणो नमूनो आहे। अवां उन नमूने खे, उन मॉडल खे पंहिंजे आॾो रखी, जीअं मॉडल अॻियां रखी तव्हां बिल्डिंगूं ठाहींदा आहियो, कारखाना बनाईंदा आहियो, पंहिंजा कारोबार हलाईंदा हो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, मुंहिंजे हबीब करीम जी ज़िंदगीअ खे तव्हां पंहिंजो सुहिणो नमूनो बनाए पंहिंजे ज़िंदगीअ खे संवारियो, ऐं अहिड़ो त मूं तव्हांखे नमूनो ॾिनो आहे जेको हर ऐब खां पाक आहे। साईं जी ज़ात, साईं जो नक्शो, साईं जी सूरत, साईं जो हुस्नो जमाल, इहा त पोइ जी ॻाल्हि आहे। हिकिड़ो महबूब जो गुण आहे अखलाक। छा चओ? अखलाक। अल्लाह ताला उन जे लाइ पंहिंजे कलाम पाक में फरमायो, इन्नका लअला खुलुकिन अज़ीम। ऐ मुंहिंजा प्यारा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां अज़ीम अखलाक जा मालिक आहियो। जंहिं महबूब जे अखलाक यानी हिकिड़े गुण खे, इंसान जो ख़ुल्क़, इहो हिकिड़ो इंसान जो गुण आहे। उन में कई ॿिया लखे गुण हूंदा आहिनि, हज़ारे हुन में ख़ूबियूं हूंदियूं आहिनि। महबूब जे ख़ूबनि मां हिकिड़ी ख़ूबी हुस्न अखलाक वारी आहे। अल्लाह ताला फरमाए थो, मुंहिंजा सोना तुंहिंजो अखलाक बि अज़ीम आहे। जंहिं शइ खे अल्लाह साईं अज़ीम चवे, साईं जे हिकिड़े गुण मुबारक खे, हिकिड़ी वस्फ़ मुबारक खे, त उन महबूब जे गुण खे अल्लाह अज़ीम चयो त पाण छा हूंदो। मौलाना अहमद रज़ा ख़ान फाज़िल बरेलवी आशिक़े रसूल उन महबूब करीम जे अखलाक जे बारे में फरमायो, तेरे खुल्क को रब ने अजीम कहा, तेरी खल्क को रब ने जमील किया। हिकिड़ो आहे खुल्क, ॿियो आहे खल्क। ज़ेर ज़बर सां माना फिरी वेंदी आहे। सिंधी में ई चइबो आहे बाबा ही पटको आहे।
पर इहा साॻा अखर चओ ही पिटको आहे। ॻाल्हि टी थी वई, मफ़हूम ई मटिजी वियो। ज़ेर ज़बर सां असांजे ॿोली में अखर भली साॻा हुजनि त मफ़हूम बदिलजी सघे थो, त हर ॿोली में ई आहे। आला हज़रत फरमाए थो ख़ुल्क़ ऐं ख़ल्क़। ख़ुल्क़ मां मुराद आहे नबी करीम जो अख़लाक, ऐं ख़ल्क़ मां मुराद आहे नबी करीम जी तख़लीक, नबी करीम जी पैदाश, नबी करीम जो जिस्म जी साख़्त। तेरे ख़ुल्क़ को रब ने अज़ीम कहा, तेरी ख़ल्क़ को रब ने जमील किया, कोई तुझ सा हुआ है ना होगा शाह, मुझे खालिक हुस्नो अता की कसम। कोई तुझ सा हुआ है न होगा शाह। ऐं आमना जा राल तो ता कुर्बान वञा, न तो जहिड़ो को थियो आहे न वरी को तो जहिड़ो थींदो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, दुनिया जा शाइर, दुनिया जा वॾा वॾा क़ाबिल माण्हू अदीब कंहिंजे हुस्न खे कॾहिं तशबीह ॾींदा आहिनि, कॾहिं चंड सां ॾींदा आहिनि, कॾहिं सिज सां ॾींदा आहिनि। चांद से तशबीह देना ये भी कोई इंसाफ है, चांद के मुंह पे छावियां हजरत का चेहरा साफ है। मुझे नबी करीम के चंद्र सां बि नथो तशबीह ॾेई सघिजे। चंद्र जहिड़ो हो न न न ईअं बि न चइबो। चंद्र ते ककर अची वेंदो आहे, चंद्र खे चंद्र घेरण लॻी पवंदी आहे। चंद्र कॾहिं मुजाद आहे 29 तारीख़ ते गुम थी वेंदो आहे। महबूब करीम जी ज़ात बाबरका जो हुस्न जमाल जीअं पोइ वलल आखिरतो खैरुल लक मिनल ऊला। ऐं मुंहिंजा प्यारा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं जीअं पोयों पोयों दौर ईंदो वेंदो, जीअं आख़िरी वक़्तु ईंदो वेंदो, वलल आखिरतो खैरुल लक मिनल ऊला। पहिरें वक़्त खां पोयों वक़्तु जीअं ईंदो वेंदो तीअं तो महबूब जे लाइ इन में अञा भलो ई भलो हूंदो। अर्ज़ कयुमि त माण्हू चंड जी ॻाल्हि कंदा आहिनि, सिज जी ॻाल्हि कंदा आहिनि हुस्न जमाल जे तशबीह ॾियण जे लाइ, पर असांजे सिंध जो मशहूर वली हज़रत भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमाए थो त न दा चंड त कुझु कोन्हे को। चंड चवाए सच मचा मूर न भाए, कॾहिं उभरी सन्हड़ो कॾहिं उभरी गच, पर जेको तुंहिंजे मुंहं में बरे मचो सो पदम प्रिय जे पेर में। पदम कहिड़ी बला है? पेर में पदम। पढ़िया लिखिया हो, समझदार आहियो, छा चवंदा हो? एका, ॾहाका, 100, 1000, 10,000, लख, 10 लख, करोड़, 10 करोड़, अरब, 10 अरब, पदम। समझ में ॻाल्हि आई रहेगा? शाह साहब उहा ॻाल्हि थो करे, चंड तुंहिंजी ज़ात मां पाड़िया न पिरीअ सां, तूं अचो मजरात पर सजण सदाईं सोझरो। चंड चवाए सचो मथियां मूर न भाईए, कॾहिं उभरी सन्हड़ो कॾहिं उभरी गच, पर मुंहं तुंहिंजे जो मचो सा पदम प्रिय जे पेर में। नबी करीम जे हुस्न, नबी करीम जे चेहरे, नबी करीम जे मुंह मुबारक, नबी करीम जे अखियुनि, नबी करीम जे नक मुबारक, हुजूर जे हुस्नो जमाल जी ॻाल्हि कोन थो करे। चवे थो जेका रसूलुल्लाह जे कदम मुबारक में, पेर मुबारक में हुस्न आहे, उन हसन जी जेका पदमी पती आहे,
उहा हिकिड़े पासे उहा वधीक आहे, चंड तो में एतिरी बि कान्हे, मुस्तफा जे पेर जी पदमी हुस्न जी पती वञा मथे आहे। हक़ीक़त आहे जेकॾहिं माण्हू न अक़ीदत ऐं मोहब्बत वारी निगाह सां ॾिसे त आमना जे लाल जो हुस्नो जमाल बेमिसाल आहे। अल्लाह तबारक व तआला जंहिंखे काइनात जे वास्ते दुनिया जे वास्ते नमूनो बनाए मोकिले, उहो हर ऐब खां पाक आहे। असां अहले सुन्नत जमा जो अक़ीदो ऐं ईमान आहे त असांजो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर ऐब खां पाक आहे। तव्हां बि बुलंद आवाज़ सां अक़ीदत जो इज़हार कयो, असांजो नबी ऐब खां हर ऐब खां पाक आहे, तसव्वुर ई नथो ऐब जो करे सघिजे। रब करीम जी ज़ात बाबरकात असांजे महबूब में को ऐब रखियो ई कोन्हे। हेॾे न आहियो फलाणो माण्हू आलिम त सुठो आहे पर नहव में कमज़ोर आहे, इहो ऐब आहे। फलाणो आलिम तमामु सुठो आहे पर यार सर्फ में कमज़ोर आहे, ऐब आहे। फलाणो माण्हू आलिम सुठो आहे पर अदब में कमज़ोर आहे, ऐब आहे। बाबा उसूल हदीस में कमजोर आहे, ऐब आहे। उसूल तफसीर में कमजोर आहे, मंतिक में कमजोर आहे, ऐब आहे। भली ॿियनि इल्मनि में भली केतिरो बि फन जो मालिक हुजे पर हिकिड़ी बि का खामी रहिजी पई न त इहो हुन में ऐब आहे। मुंहिंजा दोस्त, इहो इंसान में ऐब थी सघे थो लेकिन मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात बाबरकात में को ऐब आहे ई कोन। इहो ऐब न आहे जो चइजे त नबी करीम खे ग़ैब जो इल्मु कोन्हे। इहो ऐब न आहे त नबी करीम खे सुभाणे जी ख़बर कान्हे। इहो ऐब न आहे त चइजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इल्मु फलाणो इल्मु जेको आहे सो घटि आहे, फलाणी मालूमात न हुई, शरीयत जो वाक़ुफ़ हो, शरीयत खां ॼाणो हो, दुनिया जे मामलात में नबी करीम जो को वास्तो कोन हो। इहो ऐब आहे ख़ुदा जे हबीब में। अल्लाह ताला पंहिंजे महबूब करीम खे बिल्कुलु मुकम्मिल हर ऐब खां पाक पैदा कयो आहे। हिकिड़ो मसइलो मां तव्हां खां पुछां थो, मुंहिंजो ख़्यालु आहे तव्हां यकीनन मूंसां मुतफ़िक़ थींदा। मुंहिंजो ईमान आहे, अक़ीदो आहे त असांजो नबी आख़िरी नबी आहे। छा ख़्यालु आहे? ज़ोर सां चओ। ॿियो को नबी ईंदो? भला इहो नबी महदूद ज़माने जे लाइ आहे या क़यामत ताईं आहे? पोइ क़यामत ताईं त कई इल्म अञा जेके ज़ाहिरी गुण थियणा आहिनि। 1400 साल में नबी करीम खां पोइ वरी जेके इल्म ज़ाहिर थिया तूं असां ॾिसूं पिया उहे उन ज़माने में त कोन हुआ। वरी अञा असां खां बाद में जेके उलूम नवां नवां ईजाद थींदा ऐं क़यामत ताईं थींदा। जॾहिं तूं मञी थो त तुंहिंजो मुंहिंजो नबी आख़िरी नबी आहे, क़यामत ताईं नबी आहे, ॿियो के नबी कोन ईंदो, पोइ मुंहिंजा दोस्त त तोखे मञणो पवंदो जेको क़यामत ताईं आख़िर ताईं नबी आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उनखे बि तमामु उलूम अता फरमाए, हर ऐब खां पाक पैदा फरमायो आहे। अल्लाह ताला कुरान मजीद में फरमायो, अल्लमक मा लम तकुन तअलम व कान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा। ओ मुझा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात के उहे सब इल्म पढ़ाए छॾिया जेके इल्म तो वट अॻ में कोन हुया। अल्लमक मा लम तकुन तअलम व कान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा। तुंहिंजे मथां मुंहिंजे अल्लाह जो वॾो फज़ल आहे। हिकिड़े जलसे में नी लाड़ वारे पासे मूं इन्ही मौजूअ ते इहा कुरान शरीफ़ जी आयत पढ़ी, अल्लमक मा लम तकुन तअलम व कान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा। मूं इस्तदलाल कयो त नबी करीम अलैहिस्सलाम खे सभु इल्म मिलिया, बस अञा आयत जी माना करे बस कयमि त चिठी छकाव अची गयो। मुफ्ती साहब अल्लाह से इंसान जे लाइ फरमायो आहे, अल्लमल इंसान मा लम यअलम। आम इंसाननि खे बि अल्लाह ताला चवे थो, उहो इंसान जंहिंखे कुझु न पिया अल्लम उनखे सेखारे। अल्लमक हुते खणी खिताब आहे, अल्लमक हुते आहे अल्लमल इंसान, हुते
उते भी आहे मालम यालम, उते भी आहे मालम यालम। पोइ तव्हां हर इंसान खे ओतिरो इल्मु मञो न। पोइ चओ भाउ वैल त इहो ई आहे न, सबबु इहो ई आहे त क़ुर त अल्लाह जो क़ुर आहे। क़ुर करीम जी ज़ात बाबरकात खे सम्झण जे लाइ हिकिड़ो पंहिंजो फ़हम खपे, ॿियो कामिल उस्ताद खपे। क़ुर अल्लाह जो आहे, तोखे उस्ताद न पढ़ायो, तोखे न सेखारियो, तुंहिंजे उस्ताद जो कसूर आहे, ॿियो तुंहिंजो कसूर आहे, तुंहिंजी सम्झ जो कसूर आहे। पोइ चओ तोखे उस्ताद ने इहो कोन पढ़ायो आहे, तूं तफ़सीर खणी आ, मां तोखे ॾेखारियां। अल्लाह ताला फरमाए थो अल्लमल इंसान मा लम यअलम। इंसान ख़ाली लफ़्ज़ कोन्हे, अल इंसान अल्लमल इंसान यानी अल इंसान अलिफ लाम मार्फो करे ॿुधायो वियो आहे, तोखे सम्झणु खपे। अल्लमल इंसान में अल इंसान मां मुराद बि कामिल इंसान मोहम्मद करीम जी ज़ात तो जंहिं आयत खे इस्तदलाल थो वठी अहिड़े जे लाइ गैरे लाइ नथूअ लाइ खैरे लाइ त सभिनी खे ख़ुदा अल्लमल इंसान चयो आहे। न न छो तोखे सम्झणु खपे, तुंहिंजा उस्ताद तोखे सम्झाइनि हा, तोखे पढ़ाइनि हा। जेकॾहिं तो में ईमान जो ज़रो हुजे हा त ख़बर पइजी वञे हा अल्लमल इंसान में अलिफ लाम मार्फे जो आहे। इहो नबी करीम जी ज़ात ते दलालत थो करे। अल्लाह ताला फरमाता अल्लमल इंसान मा लम यअलम। अल इंसान मजा मुराद बि कामिल इंसान मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी ज़ात आहे। भला बिल फर्ज़ खणी छॾियो, मुला जी ॻाल्हि मञो त अल इंसान मां मुराद आम इंसान आहे, त बि मुंहिंजो असांजे लाइ क़ुर दलील दलाल थो करे कि कीअं मुंहिंजो ॿुध अल्लमल इंसान भला आम इंसान मुराद था वठूं, आम इंसान। पर आम इंसान जे लाइ अल्लाह ताला ईअं कोन थो चए जीअं मुस्तफ़ा लाइ फरमाए थो अल्लमक मा लम तकुन तालम। हुते अल्लमल इंसान मा लम यालम। पर नबी करीम वारे इल्म खां पिछाड़ी अल्लाह ताला फरमाए थो वकान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा। ओ मुंहिंजा हबीब, इहो मां अल्लाह जो तुंहिंजे मथां अज़ीम एहसान आहे जो मां तोखे अज़ीम इल्मनि सां मुमताज़ फरमाए छॾियो आहे। वकान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा नबी करीम सां मख़सूस आहे, कंहिं ॿिए सां मख़सूस कोन्हे को। इहो तुंहिंजे लाइ कोन्हे, आम इंसान जे लाइ कोन्हे, नबी करीम जी ज़ात बाबरकात लाइ आहे। मुंहिंजे हबीब तां क़ुर्बान वञा, ख़ुदा जो कसम आहे। मशहूर हदीस आहे, बुखारी खोल उनखे मिशकात शरीफ वारे बि बयान कयो आहे। हज़रत अबू हुरैरा ऐं हज़रत उमर रिवायत फरमाइनि था त हिकिड़े ॾिहाड़े नबी करीम अलैहिस्सलाम फजर जी निमाज़ पढ़ी मिंबर ते चढ़ी वेठा, ज़ोहर ताईं बयान कंदा रहिया। ज़ोहर नमाज़ पढ़ी वरी लथा, नमाज़ पढ़ी वरी चढ़िया, उन खां पोइ वरी बयान फरमायो, वरी असर ताईं बयान कंदा रहिया। उन खां बाद में नबी करीम असर जी नमाज़ पढ़ी वरी बयान कंदा रहिया, मिंबर ते चढ़ी त मग़रिब थी वई। मुंहिंजे महबूब करीम जा ॿई सहाबी चवनि था त मुंहिंजे हबीब करीम हिन ज़मीन आसमान जे विच ते का शइ न छॾी, हर शइ बयान करे छॾी। पर ॿई सहाबी ईअं बि चवनि था त महबूब त बयान कयो, पर जंहिं यादि कयो उहो असां में वधीक यादि करण वारो लिखियो वेंदो आहे। पर जंहिंखां के ॻाल्हियूं विसरी वियूं उहो हुन खां घटि लिखबो आहे। हबीब पंहिंजे तरफ़ खां हर शइ बयानु कई, पोइ कन यादि कयो त कन यादि न कयो। पर सहाबी हम नबी करीम जा ऐं ॿई चवनि था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात हर शइ जेका क़यामत ते थियण वारी आहे उहा बयानु फरमाई। तबरानी कबीर में इन्ही जहिड़ी हदीस आहे, बिलमाना हदीस आहे। उन्ही में वरी ही लफ़्ज़ वधीक आहिनि। बुज़ुर्ग फरमाए थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात हिन ज़मीन ऐं आसमान जे विच ते हर शइ बयानु कई, पर क़यामत ताईं जेको पखी पर हणंदो, पोइ चाहे नर हुजे चाहे मादी हुजे, मुस्तफ़ा उहो बि ॿुधाए छॾियो। जेकॾहिं तुंहिंजो अक़ीदो आहे त मुंहिंजो नबी बेअयब आहे, छा था चओ मुंहिंजो? ॾाढे चओ, तव्हां बि चओ मुंहिंजो। तव्हां सभिनी जी दावा आहे, यार वो मुंहिंजी दावा आहे।
सभिनी जी दावा है न। पोइ अदा मां त तुंहिंजे नबी जी थो ॻाल्हि कयां जेको मुंहिंजो बि नबी आहे तुंहिंजो बि नबी आहे। उन मुंहिंजे ऐं तुंहिंजे नबी करीम जे ज़ात बाबरकात जे कमाल खे ॿुधी त ठरणु खपे। अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजे हबीब करीम में मूं को ऐब कोन रखियो आहे। मुंहिंजो हबीब करीम बेऐब आहे। पर मुंहिंजा सुहिणा अख खपे अबू बकर सिद्दीक़ वारी, या वरी अख खपे हज़रत अमीर उमर वारी, या वरी अख खपे हज़रत उस्मान ज़ुन्नूरैन वारी, या वरी अख खपे शेर खुदा वारी, या वरी भला अख खपे पीरन जे पीर अब्दुल कादिर जीलानी वारी, या वरी अख खपे हज़रत रहबर रोज़े धनी रहमतुल्लाह अलैहि वारी। इन औलिया अल्लाह जे सदके में उन्हनि जी अख सां जेकॾहिं तूं नबी करीम जी ज़ात खे ॾिसी ख़ुदा जो कसम आहे मुंहिंजे महबूब में को ऐब आहे। माई ससु ही खे ताना हया, छा ॾिठो थी पुनूअ में? बेवफ़ाई करे छॾे वेई खणी त कोन हुई, तोखे वठी बि कोन वियो आहे छा पुन्ह में पुन्हू पुन्हू करे मुई आहे। बिटाई साहब रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था ताननि हणण वारनि खे माई ससु ही चयो त मूं जीअं मुलाक़ात होए अव्हां जी हो तसीं सुख न सुम्हो कॾहिं न को ॾींहुं न राति बाहुन विझी वात हुंदरी हूं क्यों ऋणनि में। तव्हांखे नबी करीम सां मुलाक़ात थी कान्हे का, हुज़ूर जे हुस्न जमाल जी तव्हांखे ख़बर ई कान्हे का। अगर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुस्न ऐं जमाल जी तव्हांखे ख़बर पइजी वञे ऐं तव्हां उन अखियुनि सां ॾिसो जंहिं अख सां आशा सिद्दीक़ा रसूलुल्लाह खे ॾिठो हो, जंहिं अखियुनि सां सहाबा किराम ॾिठो हो, जिन अखियुनि सां औलिया अल्लाह जे निगाह ॾिठो आहे, अल्लाह ताला पंहिंजे महबूब करीम खे हर लिहाज़ सां कामिल मुकम्मिल करे बनायो ऐं दुनिया ते मोकिलियो त को ऐब मुस्तफा करीम में कोन हो। अल्लाह पाक जी ज़ात तॾहिं फरमाए त लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना। अव्हां जे लाइ नबी करीम जी ज़िंदगी सोहिणो नमूनो आहे जंहिं नमूने में मूं को ऐब रखियो ई कोन्हे। सभई मूंसां गॾिजी चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम या हबीब अल्लाह। नाराज़ पहुंची दो न ॻाल्हि कबी मुड़ुस माण्हू जी मुंहं ते आयो डरा इहो तव्हांजो दुरूद बदलो थो करे ज़ोर सां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम असांजे अखियुनि में ऐब कहिड़ो? रोशनी खां सवाइ न आहिनि ॾिसंदियूं। ॾींहं जी रोशनी खपे, राति हुजे त बत्तीअ जी रोशनी खपे। जेकॾहिं मुंहिंजा ॾींहुं न हूंदो त कोन ॾिसंदियूं, राति हूंदी बत्ती न हूंदी त कोन ॾिसंदियूं। इहो असांजे अखियुनि में ऐब आहे। मुंहिंजा असांजे अखियुनि में ऐब आहे त पोइते कोन वाझाईंदियूं आहिनि, अॻे ॾिसंदियूं आहिनि। असांजे अखियुनि में ऐब आहे त महदूद हद ताईं ॾिसंदियूं आहिनि, अॻिते कोन ॾिसंदियूं आहिनि। क़ुर्बान वञा मदीने जे मीर तां पाण फरमाइनि था ख़ुदा जो कसम आहे मां मोहम्मद करीम ईअं ऊंदा ई राति में ॾिसंदो आहियां जीअं तव्हां चिटे ॾींहं में ॾिसंदा आहियो। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था मूंखे ख़ुदा जे ज़ात जो कसम आहे जीअं तव्हां अॻिते ॾिसंदा आहियो मां मोहम्मद करीम बग़ैर मुंहुं वराइण जे पोइते बि ईअं ई ॾिसंदो आहियां। नबी करीम जी ज़ात फरमाइनि था अव्हां क़रीब क़रीब ॾिसंदा हो मां मोहम्मद करीम ज़मीन ते वेही अर्श जा मलाइक ॾिसंदो आहियां। मतलब तो को ऐब आहे। दीदा बेऐबा समाता बेऐबा दूरो नजदीकों से
सुनने वाले वो कौन, दूर नजदीक से सुनने वाले वो कौन, दूरों नजदीकों से सुनने वाले वो कौन, कान लाले करामत पे लाखों सलाम, मुस्तफा जाने जोर सा झूमी झूमी जो मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम, शम्ए बज़ में हिदायत पे लाखों सलाम। ये इस्लामी आवाज़ रसो बधो आहे जी हेॾे कोन अचे। मां न कंहिं दादा मूंखे शइ त ॾे हथ टिकेरा चइसे वठ, या हुनखे उथणो पवे या मूंखे उथणो पवे। अब हाओ या न, मां उथी वञी वठांसि या हो उथी अची मूंखे ॾे। मुंहिंजो हथ नथो पहुचे, हुनजो बि कोन थो पहुचे। आहे या न आहे? ॻाल्हायो। इहो मुंहिंजे हथ जे पकड़ण में आहे पा। मां मोहताज आहियां उथी वञा या हू उथी अचे, हथ मुंहिंजो हुन ताईं नथो पहुचे। लेकिन कुर्बान वञा आमना जे लाल ता हदीस पाक नमाज पढ़ायूं था। नमाज पढ़ाईंदे पढ़ाईंदे नबी करीम पहिरीं रकात में पंहिंजो हथ मुबारक मथे कयो। सहाबा किराम जी नज़र पई, हुज़ूर करीम ईअं कॾहिं बि कोन कंदा आहिनि। इमामुल अंबिया पंहिंजो हथ मुबारक मथे करे वरी खणी ॿधो आहे, वरी ॿियो दफ़ो मथे करे वरी हेठि कयो आहे। तव्हां त टे दफ़ा ईअं करे नबी करीम अलैहिस्सलाम रुकू करे रकात पूरी कई, ॿी रकात, टी रकात, चोथी रकात, सलाम वराए जमल फारिग थिया। सहाबा किराम अर्ज़ कनि था, लिमा फ़अल्त हाकज़ा या रसूल अल्लाह, ओ मुंहिंजा महबूब अव्हां त ईअं कॾहिं बि कोन कयो आहे। अॼु तव्हां नमाज़ में हथ मुबारक मथे पिया कयो, ॻाल्हि कहिड़ी आहे? नबी करीम जी ज़ात फरमायो, जंहिंमहिल मां अल्लाहु अकबर करे नमाज़ पढ़णु शुरू कई त मां मुहम्मद करीम जी ज़ात जे आॾो जन्नत अची वई। जन्नत जी हिकिड़ी खजीअ में छुपो लड़की रहियो हो, खजनि जो पकल खजूं हुयूं। मुंहिंजी दिलि चाहियो त जन्नत जूं खजूं पटे तव्हांखे खारायां। मुंहिंजो इरादो थी पियो त मां इहा जन्नत मां हथ विझी इहा जन्नत जी खजी पटे अव्हांखे खारायां। पर पोइ वरी दिलि में ख़्यालु आयो त न, इहा जन्नत जी शइ जन्नत में क़यामत में खाइबी, दुनिया में कान ईंदी आहे। पोइ मां खणी बसि कई न त जेकर मां चाहियां हा त उहो जन्नत जो छुगो पटे तव्हांखे चिकतल खाराए छॾियां। जन्नत काथे आहे? मां कटरागढ़ में ॻाल्हायो सम्झा। जन्नत पीर साईं कोट धणी जे ज़माने में हिकिड़ो फ़क़ीर हो। पीर साईं कोट वारे खे चए क़िबला में को दुआ कर जन्नत मिले। जागो साहब, फिक्रे हर कसब कद्र हिम्मत ओस्त, हर एक जी पंहिंजी सोच आहे। उन चयो त क़िबला में को दुआ कर त जन्नत मिले। पीर साईं फरमाए वीचारो जन्नतुल फिरदौस थो घुरे। पाण पंहिंजो फ़क़ीरो हथ खणो हिन जे लाइ अलाह साईं खां जन्नतुल फिरदौस घुरियो त चओ था साईं न न फिरदौस फिरदौस कान खपे, ओ फलाणे ॻोठ वाली माई जन्नत खपे। उन वीचारे जी जो तलब हुते हुई जिथे जेकी मुंहिंजो सुजाग सुते में सही, हुनजो जो इरादो ओॾे बीठो हो। पीर साईं जो त ख़्यालु जन्नत ॾे बीठो हो त जन्नतुल फिरदौस वठी ॾियांसि, पर हुन फ़क़ीर जो वरी ख़्यालु ॿिए पासे हो। रड़के क़िबला फिरदौस फिरदौस में को कान खपे, ॿियो को फलाणे ॻोठ वाली जन्नत खपे। अल्लाह अकबर कबीरा। ये तो बड़ी मूं तव्हांखे लतीफ़ो ॿुधायो, पर मुंहिंजा दोस्त कुर्बान वञा आमना जे लाल जे हथ जी ताक़त तां जो बीठो मदीने जी मस्जिद में आहे, उहा जन्नतुल फिरदौस जेका त सदरतुल मुंतहा खां बि मथे आहे।
इंद सिदरतुल मुंतहा इंतहा जन्नतुल मावा। अल्लाह जे कुरान करीम ॿुधाए छॾियो आहे उहा जन्नतुल मावा जेका आहे उहा मुजादा सिदरतुल मुंतहा खां बि मथे आहे। सिदरतुल मुंतहा 7 आसमाननि खां मथे आहे। हिन ज़मीन खां आसमान ताईं 500 साल जो पंधु आहे। आसमान जी थोड़ 500 साल आहे। वरी पहिरे आसमान खां ॿिए आसमान ताईं 500 साल, वरी ॿिए आसमान जी थोड़ 500 साल। इहे 7 आसमान 7000 साल जो मुफ़ासिलो आहे। उन खां बाद में वरी 1000 साल जो मुफ़ासिलो आहे। उन 1000 साल जे यानी 8000 साल जे मुफ़ासिले खां पोइ सिदरतुल मुंतहा, वरी सिदरतुल मुंतहा खां अञा मथे जन्नत। मुस्तफ़ा बीठो मदीने में आहे, जन्नत जा छुगा पटे मदीने वारनि खे पियो खाराए। मञो मञो मुंहिंजे नबी जी ताक़त आहे या नाहे? तव्हांजो कहिड़ो अक़ीदो आहे त मुंहिंजे नबी जी ताक़त बेअब आहे? चओ मुस्तफ़ा जी ताक़त बेअब ताक़त आहे। जे आमना जो लाल चाहे त जन्नत जी शइ ज़मीन ते माण्हुनि खे खाराए त खाराए सघे थो। सही हदीस आहे, को बि इन खे रद्द नथो करे सघे, चैलेंज नथो करे सघे। उनजी सनद में हुनजे रवायत में को बि ज़ईफ़ रावी, को बि ज़ौफ़ कोन्हे को। सभई उलमा पढ़ाइनि था पिया। ख़बर न आहे शागिर्दनि खे अलाए कहिड़ी तावील करे ॿुधाईंदा आहिनि। मुंहिंजा दोस्त असांखे त जेको उस्तादनि पढ़ायो आहे त मुस्तफ़ा जो कमाल ई कमाल पढ़ायो आहे। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुंहिंजो उस्ताद साईं हज़रत मौलाना मोहम्मद साले फ़कीर रहमतुल्लाह अलैह जंहिंजो अॼु 12 शरीफ़ ख़ैर जो मल्हायो वियो, उहे फरमाइनि पिया हिन में हाणे पाण फरमायूं ईअं कचहरी में ॻाल्हि कयूं त हज़रत पीर साईं तख़्त वारा। सभई जो सुभान अल्लाह, ॾाढे जो सुभान अल्लाह। दरवाज़े खां ॿाहिरि निकिता त दरवाज़े खां पेर मुबारक अॻिते करे वरी पोइते कयूं, वरी बीही थोरो टाइम वरी पेर मुबारक अॻिते करे वरी पोइते कयूं। टियों दफ़ो कदम मुबारक अॻिते करे रवाना थी विया। फ़कीर हो उन अर्ज़ कयो कुर्बान वञा ही अवां घड़ी घड़ी पेर मुबारक अॻिते करे पोइते पिया कयो, अॻिते करे पोइते पिया कयो। इन जो मक़सदु छा हो? पाण फरमाइनि इन ॻाल्हि खे छॾे ॾियो। किबला छॾण वारा ॿिया असीं को छॾींदासीं, असांखे ॿुधायो। पाण फरमाइनि था त माण्हू चवंदा आहिनि, माण्हू चवंदा आहिनि त अल्लाह जे वलियनि जे वास्ते हीअ सॼी रूह ज़मीन 2.5 क़दम आहे। अॼु मूं आज़माए असांजो त हिकिड़ो क़दम बि कान थी थिए। माण्हू चवंदा आहिनि त सॼी रूह ज़मीन अल्लाह जो वली 2.5 क़दम, हिकिड़ो क़दम ॿियो अधु खणंदो त ओड़क ज़मीन ते पहुची वेंदो आहे। पाण फरमायूं त माण्हू चवंदा आहिनि त वलियनि जे लाइ हीअ ज़मीन का आहे छा थींदी आहे 2.5 क़दम। अॼु असांखे ख़्याल थियो त आज़माए ॾिसूं, असांजो आज़मायो त असांजो त हिकिड़ो क़दम बि कान थी थिए। क़दम जो खणूं था त पहिरें क़दम असां ओड़क ज़मीन ते पहुची बि वञूं। हे मुंहिंजे महबूब करीम जा आशिक़ आहिनि, हे मुंहिंजे नबी करीम जा उम्मती आहिनि, हे मुंहिंजे नबी करीम जा बचड़ा आहिनि, हे आले रसूल आहिनि, उन सुहिणे नबी करीम जा गादी नशीन आहिनि, उन मुंहिंजे सुहिणे नबी करीम अलैहिस्सलाम जे ज़ात जा मज़हर आहिनि। जेकॾहिं उन्हनि जो इहो मक़ाम आहे त मुंहिंजे नबी करीम जे ज़ात जो केॾो वॾो मक़ाम हूंदो। अफ़सोस मूंखे इहो थींदो आहे जो 24 कलाक मुल्ला मौलवी मुंहिंजे नबी करीम खे तोरींदा आहिनि। ख़ुदा जो कसम आमना जो लाल तोर तक खां मथे आहे। हाओ या न? छा तव्हांजो अक़ीदो आहे? पंहिंजे नबी खे मुस्लमान थी करे तोरे ऐं पंहिंजे नबी लाइ चवे हीअं बि न हो, हीअं बि न हो, हीअं बि न हो। ईअं न चवंदो कर सोना, मां तुंहिंजो सॼणो ख़ैर ख़्वाह आहियां। तूं ईअं चवंदो कर त दुनिया जा सभु कमाल मुंहिंजे मुस्तफ़ा में मौजूद आहिनि। इहे खणी चओ त दुनिया जा कमाल ठहिया ई सोने नबी करीम जे लाइ। अवांजो छा ख़्याल आहे? ही काइनात कंहिंजे सदके ठही आहे? जे मुस्तफ़ा जी ज़ात न अचनि हा न कुझु न हुजे हा। आदम अलैहिस्सलाम जे लाइ मशहूर आहे,
दलाइल नबूवत वारे रिवायत आंदी आ, खसाइस कुबरा वारे रिवायत आंदी आ, दिन मशहूर आलम ने यह रिवायत आंदी आ, लम्मा एक तरफ आदम खतीयतहु, यानी आदम अलैहिस्सलाम पंहिंजी गलती जो इकरार कयो ऐं चई रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। साडा 300 साल अर्ज़ कंदो रहियो मौला मूंखां गलती थी आ, मूंखे माफ़ कर, तू न माफ़ कदे त केरु कंदो। साढ़े 300 साल का पोइ ख्याल आयुसि आदम साढ़ा 300 साल दुआ घुरी थी, ॿुधी त रब ज़रूर आहे पर क़बूल त कोन थो करे। अॼु खणी आदम दुआ जा अखर मटाए मन तुंहिंजो बेड़ो तरी पवे। कहिड़ो ख्याल तुस फतलक़ा आदम मिन रब्बिही कलिमातिन फताब अलैहि इन्नहु हुवत-तव्वाबुर रहीम। जॾहिं रब जे तरफ़ां सुणाई थींदी आहे न साईं, पोइ रस्तो पाण ठाहे। अल्लाह ताला फरमायो त आदम तो ते रहम त मूंखे घणो थो अचे। 350 साल अर्ज़ कया थी रब्बना ज़लमना अनफुसना, ॿुधी तुंहिंजी दुआ थम पर क़बूल कान कई थमाए। हाणे मां क़बूल करण जे मूड में आहियां। हाणे हीअं कर, इहे अखर खणी छॾ, मां तुंहिंजे दिलि में इल्क़ा थो कयां, तोखे इल्हाम थो कयां, तुंहिंजे दिलि में उहे अखर विझां थो, उन्हनि अखरनि खे तूं उचार, उहे अखर पढ़ त कमु तुंहिंजो कयां। हजरत अल्लामा शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैह जज़्बुल क़ुलूब में लिखनि था पिया त अल्लाह पाक जे तरफ़ खां ही इल्क़ा थियो, अल्लाहुम्मा इन्नी असअलुका बिहक़्क़ि मुहम्मदिन व आलिही अन तग़फ़िर ली। ओ मुंहिंजा मौला, मां तुंहिंजी दरबार में तो जो मुहम्मद करीम ऐं उन जा बचड़ा वसीलो वठी आयो आहियां, मूंखे उन्हनि जे सदके माफ़ फरमा। सेखारीस बि पाण। आदम रुगो लफ़्ज़ चया, जिब्रील खे मोकिली त भॼ वञी हवाई आदम खे मिलाए ऐं ॿिन्ही खे वञी ख़ुशख़बरी ॿुधाए त मूं तव्हांखे माफ़ कयो। पर आदम खां पुछ कैफ़ अरिफ़्त मुहम्मदन वलम अख़्लुक़हु, इहो दिलबर त अञा मूं दुनिया ते मोकिलियो ई कोन्हे, तो कीअं सुञातो? आदम अलैहिस्सलाम तो चे या रब्बि लम्मा नफ़ख़्त फ़ीय मिन रूही फ़रफ़अतु रासी फ़रअयतु मक्तूबन अला क़वाइमिल अर्श ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह फ़अलिमतु व फ़हिमतु इन्नहु हुवा अहब्बुल ख़ल्क़ि इलैका। या अल्लाह तो जरीन मुझे बोते में रूह फूकियो हो, उन टाइम ते मूं अखियूं पटियूं, अखियूं जो पटियुमि त पहिरीं पहिरीं मुंहिंजी नज़र तुंहिंजे अर्श जे मथां वञी पई। ॾिठुमि त तुंहिंजे अर्श ते लिखियो पियो हो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, तुंहिंजे ज़ात जे नाले सां उन जो नालो लिखियलु हो। मां सम्झी वियुसि त इहो तोखे सारी मख़लूक खां वधीक प्यारो आहे, जंहिंजो नालो पंहिंजे नाले सां गॾु लिखियो थी। रब वरी तस्दीक फरमाई, सदक़त या आदम, ओ आदम तूं सचो आहे, बराबर मूंखे इहो सारी मख़लूक में प्यारो आहे। रुगो प्यारो कोन्हे, लौला हो मा ख़लक़तुक वला ख़लक़तुल अफ़लाक, अगर इनखे न पैदा कया हा त आदम तोखे बि पैदा कोन कया हा, त अर्श ज़मीनूं बि पैदा कोन कया हा। इहो ते मुंहिंजो महबूब बाइस तख़लीक़ काइनात आहे। इन्ही जे करे त सॼो जहान ठाहियो अथमि, इन्ही दिलबर जे करे त सॼो कारखानो बनायो अथमि, ही बाग़ सजायो अथमि। उन्हीअ जे करे पोइ बाग़ सजंदो त हो महबूब बाग़ जो माली बि ईंदो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जंहिंजे करे काइनात ठही, जंहिंजे करे कमालात मिलिया, जंहिंजे करे इज़तूं मिलियूं, जंहिंजे करे दुनिया खे इल्म मिलिया, जंहिंजे करे दुनिया में हसीन मंज़र ख़ुदा पैदा फरमाया। रब जो कसम आहे, का अहिड़ी शइ कान्हे जेका रब करीम पंहिंजे हबीब खां लिकाए रखी हुजे।
अल्लाह जी वहदानियत खुदा वटा खुदा जे वहदानियत खां सवा जेका भी मुझे नबी करीम जे ज़ात बाबरकात जे लाइ शायान शान शया सां सब अल्लाह पाक पंहिंजे हबीब खे ॾेई छॾी आहे। कॾहिं कॾहिं वरी बेवकूफ़ चवंदा अदा अल्लाह सब ॾेई छॾियुसि हाणे मन पाण खाली बीठो आहे। मुला तुंहिंजे हाल माना अल्लाह ॾेई छॾियुसि हाणे अल्लाह खाली बीठो आहे, अल्लाह वटि का शइ कान्हे। पोइ बेवकूफ़ रब करीम जेकॾहिं कंहिं खे बि का शइ ॾींदो आहे तोखे अखियूं ॾिनई पोइ छा अल्लाह ताला तोखे खुदा खोयाई जी ताक़त ॾिनी तोखे अल्लाह घुमण जी ताक़त ॾिनी पोइ ईअं आहे छा त रब ॾियण खां पोइ हमेशह खां ख़ाली थी वियो आहे। अल्लाह ॾियण वारो आहे, रब केतिरो बि कंहिंखे ॾे उहो उन खे नवाज़ींदो आहे, पर हू उन शइ जो ख़ालिक़ आहे, ख़ुदा उन खां वधीक जो मालिक हूंदो आहे। इहो तोखे कंहिं सेखारियो आहे त नबी करीम खे सभु ॾिनई हाणे पाण खाली वियो आहे, इहो तोखे सेखारियो कया, इहा तोखे ॻाल्हि कंहिं ॿुधाई आहे ज़हन में? मुंहिंजा दोस्त ईअं कोन्हे रब करीम जेतिरो बि नबी करीम खे अता फरमाए जेतिरो बि अता फरमाए जेतिरो बि फरमाए पर मुंहिंजो ईमान अक़ीदो आहे, तव्हांजो अक़ीदो आहे, अहले सुन्नत जो अक़ीदो आहे जेतिरो बि ख़ुदा ॾे पर उन जे बावजूद बि ख़ुदा वटि उन खां करोड़ अरब दर्जा अञा मथे वधीक हूंदो आहे। असां सुननि जो अलाह खुटल कोन्हे, इन्हनि जो अलाह खुटल हुजो जे कंहिंखे का शइ ॾिए त खुटियो पवे, खज़ानो टोड़ियो खुटियो पवे, ॾिनई त शइ खुटी पई। असांजो अलाह खोटी वारो आहे ई कोन। قل اللهم مالك الملك تؤتي الملك من تشاء وتنزع الملك ممن تشاء وتعز من تشاء وتذل من تشاء بيدك الخير إنك على كل شيء قدير। तामा कहिड़ो आहे जेको चवे थो त अलाह ॾियण खां पोइ खुटी पवंदो आहे को? केर बि कोन्हे वे ख़ुदा जीअं ॾींदो आहे। अल्लाह ताला जा वली बि जंहिंखे ॾींदा त ख़ुदा जे वलियनि जे खज़ाने में खोटी कान ईंदी आहे। अल्लाह जा वली जंहिं ते नज़र कनि जंहिंजे मथां नज़र विझनि जाहिल मां आलिम बनाए छॾनि। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो कंहिं बेदीन खे दीनदार बनाए छॾनि। अल्लाह जे वलियनि जी निगाह मुबारक सां मुंहिंजा ना को ख़ाली हथे हुजे उनखे सभु कुझु मिली वेंदो आहे। रब करीम जा नाइब रब करीम जा माना अल्लाह जा पैदा कयल औलिया अल्लाह उन्हनि में जॾहिं एॾो वॾो कमाल आहे त रब आहे। अहले सुन्नत जे मथां तोहमत हणंदे शर्म न ईंदो अथनि, शिरक कंदा आहिनि। अचो 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 असां तव्हांखे पंहिंजूं मस्जिदूं ॾेखारियूं। असांजे मस्जिदनि जो मेहराब काबे ॾे आहे, गंगा ॾे कोन्हे। काॾे आदा ॻाल्हायो, काॾे ॾाढे ॻाल्हायो। नमाज मुंहुं पढ़ंदा आहियूं अल्लाह जी तरफ़ काबे जी नियत कयूं, नमाज मुंहुं तरफ़ काबतुल्लाह। सजदो कंहिंखे कंदा आहियूं अल्लाह जी ज़ात बाबरकात खे, अल्लाह जो क़ुरान पढ़ंदा आहियूं। असां ते इल्ज़ाम थो वञे शिरक जो। अड़े असांखे त सुती पियली ला इलाहा इल्लल्लाह जी आहे ऐं ला इलाहा इल्लल्लाह जे ज़िक्र कुफ्र जा कोट टोड़े छॾिया। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो जंहिं ते ला इलाहा इल्लल्लाह जी ज़रब लॻी मीर अली मुराद जे ज़माने में फ़कीर जमायत दरगाह शरीफ़ ॾे अची रही हुई। मीर कावड़ियल हो, फ़कीरनि खे मथे कोट ते चाढ़े छॾियऊं। फ़कीर वीचारा फासी पिया। हिकिड़े फ़कीर न्यापो अची कयो किबला साईं फ़कीर फासी पिया आहिनि, मीर खे सिफ़ारिश कयो छॾाए। पाण फरमायो त असां बेहिमतनि जा यार ई न आहियूं, असां यार उन्हनि जा आहियूं जेके हिमत वारा हूंदा। फ़कीरनि खे न्यापो मिलियो बाबा पीर साईं त दुआ बि कोन थो घुरे अचे थो त असां हिमत वारनि जा यार आहियूं, बेहिमतनि जा असां आहियूं ई कोन को। असां तव्हांखे हथियार ॾिनो आहे, उन जे बावजूद बि दुश्मन तव्हांखे कोट ते चाढ़े छॾियो आहे। माण्हू चयो बड़ा कहिड़ो असां फ़कीर तारक वीचारा गबरी ऐं लठे ॿियो वटो सत में वटि खणी हार सीगारड़ा सुमेदाणी सराई पीर साईं कहिड़ो हथियार ॾिनो आहे। हिकिड़ो फ़कीर वेठो अची अरे अदा असांजो क़सूर आहे, असांखे मुर्शिद ॾिनो आहे ला इलाहा इल्लल्लाह वारो हथियार। इन हथियार सां को हथियार
ख्याल लगे ही कोन अचो ताज़ो वज़ू करे वेही मुजादा फ़कीर कोट जे बाही में ज़िक्र जूं ज़रबूं हुयूं हिकड़ी तस्बीह पूरी कान थी कोट जी बाही फह करे वञी मीर खे ॿुधायूं कि बिला तव्हां त थिथल नारो त न हणो नारो को हणो त मुर्सी मीर खे ॿुधायूं मीर खे जो वञई थो कोट हिकड़ी बाही त वई छा ॻाल्हि आहे इहे जेके फ़कीर वाड़िया थी ॿियो त कुझु कोन्हे को वेही ज़रबूं हुयूं त ला इलाहा इल्लल्लाह जो तो जो कोट लुड़ी किरी पियो थी मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात बाबरका जे इन्ही कलमे ज़िक्र में एतिरी बरकत आहे आमना जो लाल दुनिया जे तख़्ते ते आयो मुजादा किसरा जे कोट जा कोंगरा करी पिया रुगो जॉन मदीने में आयो मके में आयो कदम ज़मीन ते रखई ला इलाहा इल्लल्लाह जो पैगाम खणी आयो उन्ही जो नतीजो निकितो त मुजादा किसरा जे कोट जा कुंगरा चवंदा आहिनि पर कुंगरा नंढड़ा हूंदा आहिनि न न न हलिया दरगाह जी लेबरी मां मूं किताब कढी तोखे ॾेखारियां कुंगरा न आम कुंगरा पर मीनार हा वॾा 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 मीनार हा जेके आसमान सां ॻाल्हियूं कंदा हुआ 14 मीनार हा आमना जे लाल मके में कदम रखियो 14 ई मीनारा किरी पिया माण्हू कुंगरा चवंदा आहिनि कुंगरा ॿाराणी जा माण्हू सादा कुंगरा इहे कुंगरा न हा मीनार हा सवे सवे फुटनि जा वॾे वठियल हा मुस्तफ़ा करीम जे ज़ात जा कदम लॻंदा पिया उहे मीनार किरी पिया अड़े हबीब करीम जी ज़ात ला इलाहा इल्लल्लाह जो पैगाम आंदो उन्ही जे नाइब रोज़े वारे पंहिंजी जमायत खे ला इलाहा इल्लल्लाह जो